अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो यूसुफ अस्पताल मां घर ईंदो त पोइ यूसुफ जी घरवारी यूसुफ खे ईअं चवंदी, पहिरियां तूं पंहिंजे माउ पीउ खे शहर वञी वठी छॾे आ ऐं पोइ तूं चाचा सोजरे खे मारण जी कोशिशि कर, छो जो तूं इन्हनि खे शहर छॾे न ईंदे त हिते गोड़ शोर पियो हलंदो ऐं पाण में विढ़ंदा रहंदासीं। पोइ यूसुफ पंहिंजे माउ पीउ खे चवंदो, तव्हां हलो त मां तव्हांखे छॾे अचां। हू छॾण लाइ तयारु थी वेंदा पर हू खट खणण जी कोशिशि कंदा, पर राणी उन्हनि खे इनकार करे छॾींदो। मतिलबु यूसुफ जी ज़ाल उनखे इनकार करे छॾींदो, असां घर जी हिकु खट खणण कोन ॾींदासीं। ऐं ॿिए पासे रेस ॾे यूसुफ हलियो वेंदो। यूसुफ दां ॾींदो रेस खे सोजरे जी त मूंखे इन चोरी में धकाया आहिनि, मां हाणे इनखे ज़िंदा ॾिसणु न पियो चाहियां। रेस चवंदो, इनखे त मुंहिंजे मथां FIR दाख़िल करे छॾियो ऐं हू गिरफ़्तार थी चुको आहे। जॾहिं हू जेल मां ॿाहिरि अचे तूं हुनखे भले मारे छॾ। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो